मदई जी गांव से अहम ख़बर शेयर कंदा हलूं त DIG हैदराबाद सैयद पीर मोहम्मद शाह ऐं संदन जो भाउ जॉइंट सेक्रेटरी हाई कोर्ट बार कराची एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह जन मदई जी पंहिंजे हाउस पहुता, जिते संदन जे चाहींदड़नि भरपूर शानायतो ऐं मानायतो इस्तक़बाल कयो। जंहिंखां पोइ DIG हैदराबाद सैयद पीर मोहम्मद शाह ऐं एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह सैयद रफ़ीक मोहम्मद शाह जे बंगले ते पहुची डॉक्टर कादिर दाद शाह सां संदन जे वालिद मरहूम शफ़ी मोहम्मद शाह जी वफ़ात ते ताज़ियत कई। सचाई न्यूज़ जे चीफ एग्जीक्यूटिव ऐं सोशल मीडिया प्रेस क्लब मदई जी चीफ पैटर्न कमांडो पंवर DSP मदई जी गुलाम मुर्तज़ा मीरानी पिण डॉक्टर कादिर दाद शाह सां ताज़ियत कई। अल्लाहु 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 डीह में अल्लाह, रात में अल्लाह, हमद में अल्लाह, नात में अल्लाहु 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 वहदत जीवा खान में अल्लाह, सोहण नबी सरवान में अल्लाह, चंद्र जिया चांडान में अल्लाह, माखीअ जे मेठान में अल्लाह, सोन जे आहे खान में अल्लाह, रूहन जे अरहान में अल्लाह, सब जी आहे सुञाण में अल्लाह, हर हिक जी आ जान में अल्लाह, पाण मञा थो पाण में। जॾहिं त इंस्पेक्टर अबरार शाह, जस्टिस सादत अली शाह, इलाही बख्श भुट्टो, सैयद रफ़ीक मोहम्मद शाह, फिदा हुसैन शाह, समाजी अगवान मीर हुसामदीन शाह मशवाणी, अहमद अली सोलंगी ऐं ॿियनि पिणु ताज़ियत कई। यादि रहे त मदई जी शहर जी मोतबर शख़्सियत मरहूम शफ़ी मोहम्मद शाह 91 सालनि जी ॼमार में काल कराची में वफ़ात करे वियो। संदन जी जनाज़े नमाज़ अॼु बरोज़ जुम्मतुल मुबारक बतारीख़ 11/3/22 सुबुह 10 बजे धारे मदई जे अली अदर शाह जनाज़ेगाह में अदा कई वई, जंहिं बैदि मरहूम खे अबाणे कब्रिस्तान सैयद अली अदर शाह पीर में सवे आलिन अखनि सां दफ़न कयो वियो। मरहूम जो तॾो मदई में सैयद रफ़ीक मोहम्मद शाह जे बंगले ते विछायो वियो आहे, जिते ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे।